नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो शहर में खतरी पाड़े जे गटरनि जा ढकण न हुजण जे करे रोज़ ॿार किरण ऐं गाॾियूं फासण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। इंतज़ामिया ख़ामोश है, शहरी परेशान है। त कुछ अहिड़ा खॾा खुॿा आहिनि जंहिंमें माण्हू मोटरसाइकिल वग़ैरह रोज़ किरनि था, उन में कंहिं माण्हू खे नुक़सानात बि थियनि था। असीं इहो चाहियूं था त अवां खतरी पाड़े में वञी ॾिसो, सॼा जेके गटर नाला सभु टुटा ऐं फुटा पिया आहिनि। हिते कोई कोन्हे। कल्ह ॿार बि हिकिड़ो किरियो, उनखे धकु लॻो ॾाढो। हिकिड़ो ॿियो छोकिरो किरियो, तक़रीबन 14-15 सालनि जो, हुनजी ॿांह टुटी वई। त असीं हीअ चाहियूं था सफ़ाई बि थिए, प्लस में इहे शयूं जेके इंसान खे नुक़सानु ॾियनि पियूं, इन्हनि शयुनि खे बाक़ाइदे बंदि कयो वञे, इन्हनि जा दरवाज़ा ॿिया लॻाया वञनि, हिफ़ाज़त जो इंतज़ाम हुअणु घुरिजे। गटरनि जा ढकण त तक़रीबन हल थियनि पिया, थियल ऐं सुठा लॻल बि आहिनि। किथे टुटा आहिनि त ज़रूरु आहिस्ते आहिस्ते आराम सां ठहंदा। महिरबानी असां ॾिसो गटर खुलिया पिया आहिनि, हिन में ॿार किरनि था, हिन में गाॾियूं ईंदड़ गाॾियुनि जे टायर हेलमेट किरी वञनि था। ॿार काफ़ी हिन में किरिया आहिनि, मायूं वेंदी उहे बि किरियूं आहिनि काफ़ियूं। ऐं बिराए महिरबानी इंतज़ाम चयो वञे थो असां गटर ढकण लॻाए ॾियनि, महिरबानी तव्हांजी। माण्हू सभु ॾिसनि पिया, हिते केरु हथ ई कोन थो विझे। माण्हू किरनि पिया, उनजी ॾिसी पिया हसी माण्हू खिली हलिया पिया वञनि। ऐं केरु चवण वारो कोन्हे। हिते भंगी ईंदा आहिनि, सुबुह जे टाइम ईंदा आहिनि, ॿुहारी कढी हलिया वेंदा आहिनि। 7 बजे ईंदा आहिनि सुबुह जो सवेर। भाई गटर में भंगियुनि जो छा वञे, हिन में ढकणा त खुलिया पिया आहिनि, गाॾियूं पियो किरनि, कॾहिं केरु पियो किरे, कॾहिं केरु पियो किरे, कॾहिं साइकिल वारा पिया किरनि। इहे ढकु लॻाराए ॾियनि, असांखे ढकु लॻाराए ॾियनि इहो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।